लाड़कड़ो मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के ब्यूरो रिपोर्टर साहिल अब्बास सोलंकी मूजिब शहीद साफ़ी नसरुल्ला कडाणी के कत्ल केस में जवाबदारन की गिरफ्तारी तोड़े कत्ल केस में इंसाफ न मिलण खिलाफ शहीद नसरुल्ला कडाणी जी जीजल अमर मस्मात पठाणी मक़तूल के भाउ याकूब कडाणी की अगवानी में शहीदन की मज़ारन ते एहतजाज करण लाइ निकतल घोटकी और मुख़्तलिफ़ शहरन का ईंदड़ काफ़िले के सिंध पुलिस के बेहमण प्लाट वटि रुकावटूं विझी कंटेनर ऐं वॾनि ट्रॉलनि सां रोड ब्लॉक करे छॾियो आहे, जंहिं सबबि काफ़िले में शामिल नसरुल्ला गडाणी जे अमड़ ऐं ॿिया गाॾियुनि मां लही पंध एहतजाजी काफ़िले जी सूरत में गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो लाइ रवाना थी विया आहिनि। एहतजाज में साफ़ी ऐं सिविल सोसाइटी जा नुमाइंदा शामिल आहिनि, जिते गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में ऐं बेहमण प्लाट जो 5 किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे। हेॾी शदीद गर्मीअ में काफ़िलो शहीद नसरुल्ला गडाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ नारेबाज़ी कंदो पंधु कंदो गड़ी ख़ुदा बख़्श पहुतो त नसरुल्ला गडाणी जे जीजल अमड़ जो गुलनि सां इस्तक़बाल कयो वियो। जॾहिं शहीद जी मज़ार तरफ़ वेंदड़ रस्तनि खे बि ट्रकूं ऐं ट्रॉलर बिहारे रस्ता रोक कई वई, पर पोइ बि पुरअमन काफ़िलो शहीदनि जी मज़ार मेन गेट नंबर 12 ताईं पहुतो त गेट बंदि कयो वियो, जिते शहीद नसरुल्ला गडाणी जी जीजल अमड़ शदीद गर्मीअ में बेहोश थी वई, जंहिं बाद एमरजेंसी एम्बुलेंस सर्विस 1122 ते कॉल करे एम्बुलेंस घुराई वई, जंहिं में शहीद जी अमड़ खे ट्रीटमेंट ॾिनो वियो, जंहिंखे कुझु देर में होश अची वियो। शहीद साफ़ी नसरुल्ला गडाणी जी जीजल मां मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असां काफ़िले जी सूरत में मीरपुर माथिलो घोटकी खां शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरण ऐं शहीद पुट जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पुरअमन एहतजाज तौरु काफ़िले सां गॾु आया आहियूं, पर ख़बर नाहे एतिरियूं रस्ता रोक ऐं रुकावटूं छो थियूं विधियूं वञनि। असां इंसाफ़ जी ओसीड़े में सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध पुलिस खां मुतालबो था कयूं त ख़ुदा रां असां इंसाफ़ कयो वञे, शहीद जा कातिल गिरफ़्तार करे असांजी दिलनि मां बेचैनी ख़तमु कई वञे।